Biology class now, chapter 7, lesson 11, photosynthesis and respiration. रोशनाई तरकीब जो अमल ऐं साह खणण वारो अमल। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना। अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे फोटोसिंथेसिस ऐं रेस्पायरेशन में फ़र्क़ु। फोटोसिंथेसिस रोशनाई तरकीब जो अमल ऐं रेस्पायरेशन साह खणण जो अमल। इन्हनि ॿिन्ही में हिकिड़ो ॻंढापो आहे, ताल्लुक आहे। फोटोसिंथेसिस जो अमल थींदो आहे त उन मंझि कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी इस्तेमालु थींदा आहिनि, कंज़्यूम थींदा आहिनि ऐं ठहंदो आहे ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन। रेस्पायरेशन में वरी ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन कंज़्यूम थींदा आहिनि, कार्बन डाइऑक्साइड ऐं वाटर जेको आहे उहो ठहंदो आहे। इहे प्रोडक्ट वरी फोटोसिंथेसिस ॾे वेंदियूं, फोटोसिंथेसिस जी प्रोडक्ट वरी रेस्पायरेशन ॾे ईंदी। इहे ॿई अमल हिक ॿिए खे बैलेंस कंदा आहिनि। इन्हनि ॿिन्ही मंझि कुझु फ़र्क़ थियनि था जेकी असां हेठि बयानु कंदा हलंदासीं। Photosynthesis is the process where light energy is converted in chemical energy. Photosynthesis हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंमें शमसी तवानाई या लाइट एनर्जी कीमियाई तवानाई में तब्दील थींदी आहे। मिसाल जे तौर ते ॿूटनि मंझि फोटोसिंथेसिस जो अमल थींदो आहे, ॾींहं जे वक़्तु थींदो आहे, छो त उन वक़्तु मथां सिज वारी जेका रोशनी आहे, लाइट एनर्जी आहे, उहा ॿूटनि खे मिलंदी आहे। उन लाइट एनर्जीअ खे ॿूटा छा कंदा आहिनि, केमिकल एनर्जी में तब्दील कंदा आहिनि। उहा केमिकल एनर्जी असांखे फ्रूटनि जी सूरत में, अनाज जी सूरत में या सब्जियुनि जी सूरत में मिलंदी आहे ऐं ॿिया जानदार जॾहिं उन्हनि सब्जियुनि, फ्रूटनि या अनाज खे वापराईंदा आहिनि त उहा केमिकल एनर्जी उन्हनि जे जिस्म जे अंदरि वरी कंहिं ॿी एनर्जी में तब्दील थींदी आहे। Respiration is the process where chemical energy is converted into energy of ATP. Respiration वरी अहिड़ो अमल आहे जंहिंमें कीमियाई तवानाई ATP वारी तवानाई में तब्दील थी वेंदी आहे। रेस्पायरेशन जीव गर्डे जे अंदरि थींदी आहे। हुते ग्लूकोज़ ऑक्सीजन जा कीमियाई अमल कंदो आहे त कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी में टुटंदो आहे ऐं ATP वारी तवानाई पैदा कंदो आहे। इहा ATP वारी तवानाई इन खे असां सॾींदा आहियूं जीव गर्डे जी यानी तवानाईअ जो सिको। जीव गर्ड जी जेका तवानाई हूंदी आहे, जेका मुख़्तलिफ़ सेल्युलर एक्टिविटीज़ में इस्तेमालु थींदी आहे, सा ATP हूंदी आहे। Photosynthesis occurs only in chlorophyll containing organisms. फोटोसिंथेसिस सिर्फ़ उन्हनि जानदारनि में थींदो जिन में क्लोरोफिल साओ मादो हुजे। मिसाल जे तौर ते ॿूटा आहिनि, साइनोबैक्टीरिया आहे, कुझु ॿिया बैक्टीरिया आहिनि, कुझु ॿिया ऑर्गेनिज़म्स आहिनि जिन में क्लोरोफिल साओ मादो मौजूदु हूंदो आहे। उहे पंहिंजो खाधो पाण तयारु करे सघंदा आहिनि फोटोसिंथेसिस वारे अमल जी मदद सां। पर रेस्पायरेशन वारो अमल इट अकर्स इन ऑल ऑर्गेनिज़म्स। साह खणण वारो अमल सभिनी जानदारनि में थींदो आहे, उन्हनि मंझि क्लोरोफिल हुजे या न हुजे। क्लोरोफिल हुजे तॾहिं बि उहे रेस्पायर कंदा, साह खणंदा, ऐं जेकॾहिं क्लोरोफिल नाहे, जीअं हेटरोट्रॉफ आहिनि जेके पंहिंजो खाधो पाण तयारु न आहिनि कंदा, शींहं, बकरी, माण्हू ऐं खोड़ सारा अहिड़ा वरी मुफ़्तख़ोर पैरासाइट पिणु थियनि था, हर्बीवोर थियनि था, यानी गाह खाईंदड़ या सब्जी खोर जन खे असां चवंदा आहियूं। सब्जी खोर हुजनि, गोश्त खोर हुजनि या पंहिंजो खाधो पाण तयारु कंदड़ ॿूटा हुजनि, सभई जानदार साह खणण वारो अमल कंदा आहिनि। जॾहिं त फोटोसिंथेसिस जो अमल जेको आहे सिर्फ़ु उन्हनि जानदारनि में थींदो जिन में क्लोरोफिल मौजूदु हुजे यानी साओ मादो मौजूदु हुजे। Photosynthesis requires light sources. फोटोसिंथेसिस वारे अमल खे शमसी तवानाई या लाइट एनर्जी जी ज़रूरत हूंदी आहे। फॉर एग्जाम्पल इट अकर्स ओनली इन द प्रेजेंस ऑफ लाइट। मिसाल जे तौर ते फोटोसिंथेसिस वारो अमल सिर्फ़ु रोशनीअ जे वक़्तु थींदो आहे। असां तॾहिं चवंदा आहियूं त फोटोसिंथेसिस जो अमल ॾींहं जो थींदो आहे, छो त ॾींहं जे वक़्त ते ॿूटनि खे ऐं ॿियनि जानदारनि खे जिन में क्लोरोफिल मौजूदु हूंदो आहे, उन्हनि खे रोशनी मिलंदी आहे ऐं उन ई रोशनीअ खे हू कीमियाई तवानाई में तब्दील कंदा आहिनि। जॾहिं त रेस्पायरेशन वारो अमल इट डज़ नॉट रिक्वायर्स लाइट सोर्स, सो अकर्स थ्रू आउट द लाइफ। रेस्पायरेशन वारे अमल खे लाइट सोर्स जी ज़रूरत कोन हूंदी आहे। इहो पूरी ज़िंदगी, ॾींहुं हुजे या राति हुजे, जारी रहंदो आहे। जीव गर्डे खां वेंदे जानदार ताईं रेस्पायरेशन जो अमल हर वक़्तु जारी रहे थो।
Photosynthesis occurs in chloroplast. Photosynthesis वारो अमल क्लोरोप्लास्ट में थींदो आहे. इहो क्लोरोप्लास्ट ई आहे जंहिं जे अंदरि साओ मादो क्लोरोफिल मौजूदु हूंदो आहे. जॾहिं त वरी respiration occurs in mitochondria. respiration वारो अमल माइट्रोकोन्ड्रिया में थींदो आहे. इहो पिणु जीवघड़ जे अंदरि हिकिड़ो ऑर्गेनेल आहे. माइट्रोकोन्ड्रिया खे असां चवंदा आहियूं पावर हाउस, छो त इहो ग्लूकोज़ खे टोड़े उन मां तवानाई पैदा कंदो आहे. जॾहिं त क्लोरोप्लास्ट खे तव्हां हिकिड़े किचन वांगुरु तसवुरु करे सघो था जंहिं जे अंदरि खाधो तयारु थींदो आहे. The reactants are carbon dioxide and water. फोटोसिंथेसिस वारे रिएक्शन में या अमल में कार्बन डाइऑक्साइड ऐं वाटर रिएक्टेंट तौर ते शामिल थींदा आहिनि. इहो कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी सिज जी रोशनीअ जी मदद सां ग्लूकोज़ में तब्दील थी वेंदो आहे. रेस्पायरेशन वारे अमल में वरी रिएक्टेंट्स आर कार्बोहाइड्रेट्स एंड ऑक्सीजन यूजुअली. रेस्पायरेशन वारे अमल में कार्बोहाइड्रेट्स यानी ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन रिएक्टेंट तौर ते शामिल थींदा आहिनि. कार्बोहाइड्रेट यानी ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन जॾहिं वरी पाण में मिलंदा आहिनि त एटीपी, कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी पैदा कंदा आहिनि. फोटोसिंथेसिस वारे अमल में प्रोडक्ट्स आर ग्लूकोज़ एंड ऑक्सीजन. फोटोसिंथेसिस वारे अमल में जेकी शयूं तयारु थियनि थियूं प्रोडक्ट तौर ते असांखे हासिल थींदियूं आहिनि उहे ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन हूंदियूं आहिनि. जॾहिं त वरी साह खणण वारे अमल में प्रोडक्ट्स आर कार्बन डाइऑक्साइड एंड वाटर इन द केस ऑफ एरोबिक रेस्पायरेशन. एरोबिक रेस्पायरेशन जे केस में यानी ऑक्सीजन जी मौजूदगी में जॾहिं ग्लूकोज़ टुटंदो आहे, ऑक्सीडाइज़ थींदो आहे त असांखे प्रोडक्ट मिलंदियूं आहिनि कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी. सो हिते एरोबिक रेस्पायरेशन जो मिसाल आहे. रेस्पायरेशन ॿिनि तरीक़नि सां थींदी आहे. हिकिड़े खे असां चवंदा आहियूं एनएरोबिक रेस्पायरेशन यानी बग़ैर ऑक्सीजन जे ग्लूकोज़ जो टुटणु, ऐं ॿी थींदी आहे एरोबिक रेस्पायरेशन यानी ऑक्सीजन जी मौजूदगीअ में ग्लूकोज़ जो टुटणु. जॾहिं ऑक्सीजन जी मौजूदगीअ में ग्लूकोज़ टुटंदो आहे त कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी पैदा थींदो आहे ऐं असांखे एनर्जीअ जो झझो मिक़दारु मिलंदो आहे, छो त ऑक्सीजन सां ग्लूकोज़ कंप्लीट तौर ते टुटंदो आहे. पर जेकॾहिं बग़ैर ऑक्सीजन जे ग्लूकोज़ टुटंदो एनएरोबिक रेस्पायरेशन थींदी त ग्लूकोज़ इनकम्प्लीट टुटंदो. उहो पोइ कंहिं एसिड में टुटी सघे थो या वरी अल्कोहल में टुटी सघे थो ऐं पोइ तवानाईअ जो असांखे जानदारनि खे थोरो मिक़दारु हासिल थींदो आहे. इन इहा आख़िरी पॉइंट सां गॾु असांजो अॼोको लेक्चर फोटोसिंथेसिस एंड रेस्पायरेशन पुॼाणीअ ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.